नाज़रीन, टनोल यार वेझो अंबन जे बाग मां 2 नींगरनि जा फाव खाधल लाश मिलिया आहिनि। उन हवाले सां तफ़सील ॾेई रहिया आहिनि नसीर शाह। जी नसीर, छा तफ़सील आहिनि? नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त टंडोला यार जो थानो सुल्तानाबाद थाने जी हद में आरीशर रोड भरसा बाग जे अंबनि जे बाग मझा 2 नौजवान जा फाव खाधल लाश आया आहिनि। हिकु जी सुञाणप 19 साला मुकेश वलद पारो मेंगवाड़ ऐं ॿिए जी 16 साला मुकेश भील वलद आलम भील तौर थी आहे। जॾहिं त पुलिस खे इतला मिलण खां पोइ पुलिस जेके 2 नौजवाननि जा लाश खणाए सिविल अस्पताल टंडोला यार पहुती आहे, जिते पोस्टमार्टम कयो पियो वञे। जॾहिं त पुलिस सां राब्तो कयो वियो आहे त पुलिस ॿुधायो त छोकिरनि जेको 2 जो आहे त फाव खाधल लाश पंहिंजो जेके मिलिया आहिनि ऐं ज़ाहिरी तौर ते त उन जा ख़ुदकुशी लॻी रही आहे, पर वधीक जांच करे रहिया आहियूं त मामिलो छा आहे। जॾहिं त वारसनि सां राब्तो करण खां पोइ ख़बर पई आहे त छोकिरा गुज़िरियल ॾींहं खां घरां गुम आहे, जंहिंजी ॻोल्हा बाद सुबुह जो उन्हनि जा लाश मिलिया आहिनि। जॾहिं त अञा ताईं का ख़बर न पइजी सघी आहे त छोकिरनि खे आया पाण ख़ुदकुशी कई मुबैना तौर ते या उन्हनि खे मारे ऐं पंहिंजो ख़ुदकुशी ॾेखारी वई आहे। जॾहिं त पुलिस वधीक जांच करे रही आहे। जी नसीर, अवां जी महिरबानी।